नाज़िर लाड़काणे में पुलिस की नाअहली सबब शहर अंदर बदअमनी चोट चढ़ियल है, जे सबब शहरी गैर महफूज़ बणिजी विया आहिनि। उन हवाले सां ॾिसूं था लाड़काणे में अकरम शेख जी रिपोर्ट। लाड़काना ज़िले में कुछ महीननि दौरान बदअमनी की बाहि भड़की उथी आहे। चोरियुनि फुरियुनि जी वधंदड़ वारदातुनि सबब शहरी सख़्तु परेशान बणजण सां गॾु गैर महफूज़ पिणु बणिजी विया आहिनि। फरवरी महीने दौरान दड़ी मालो, मोहम्मदपुर, बाकान रोड, मुरादवान, रहमतपुर, लाहौरी माला, हैदरी मालो, मीरो खान चौक, बंदर रोड समेत ॿियनि महलनि में ॾोहारियुनि मोटरसाइकिल फुर ऐं चोरीअ जूं केतिरियूं वारदातूं करे पुलिस खे चैलेंज करे छॾियो आहे। लाड़काणे पुलिस जे अमलदारनि पारां अमन अमान जी बहितरी तोड़े सामान रिकवरी वारी दावा खे लाड़काणे वासियुनि रद्द कंदे चयो आहे त लाड़काणो पुलिस हिन वक़्तु जेका आहे त नाकाम थी चुकी आहे। छाकाणि त रिसेंटली ॾिसंदो कुझु महीननि में तमामु घणियूं फुर चोरीअ जूं वारदातूं थियूं ऐं हाणे स्ट्रीट क्राइम में तमामु घणो इज़ाफ़ो थी वियो आहे, जंहिंमें हिक ई राति में टे दुकान खे खाट पिया लॻनि। मुरादवाण में ॾिठव तव्हां त 10 ॾींहंनि जे अंदरि 3 घरनि में धाड़ो लॻो, मोबाइल फ़ोनियूं थियूं फुर थियनि, बाइक्स फुर थियूं थियनि। जीअं तव्हां रिकवरी जी ॻाल्हि कई न, उहा सिर्फ़ु सिफ़ारिशी माण्हुनि खे मिले थी। घरनि में चोरी या दुकाननि खे जेको आहे ताला भञी सामान खयो पियो वञे, अहिड़े हवाले सां हितां जी इंतिज़ामिया खे सोचणु खपे, हितां जे चूंडियल नुमाइंदनि खे बि हिन ते तवजो ॾियणु खपे। अॻे बेरोज़गारी माण्हू बदहाली जो शिकार आहिनि, वेतर उते बदअमनी जेकर हूंदी त माण्हुनि जी ज़िंदगी जेको आहे सो मफ़लूज थिए थी, उनखे रिकवरी थिए थी त उहो त सम्झ में ॻाल्हि नथी अचे त वञे काॾे थो। माण्हुनि मुतासिर माण्हू उहे ई परेशान, उहे ई थाणे जा चकर कटींदा था अचनि, जिथे किथे माण्हू परेशान आहिनि, उनखे सामान कोन थो मिले। पुलिस जी नरमी जे करे ई ॾोह वधिया आहिनि लाड़काणे शहर में, ऐं पुलिस जो किरदारु घटि हुअण जे करे जेके ॾोह आहिनि उहे वधिया आहिनि। हाणे तव्हां ॾिसो 2 ॾींहं अॻु में लाहौरी माला में हिकु राति में 5 दुकान टोड़िया विया। उन छा थियो तदारुक अलाए, उन खां पोइ अलाए केतिरा ॾोह थी चुका आहिनि। मोटरसाइकिलियूं, बाइक्स इहो फुर कयूं थी वञनि। इहा सिर्फ़ु पुलिस जी नरमी जे करे। पुलिस छो नरमी अख़्तियार कई आहे, इहा त पुलिस ई ॼाणे सघे थी। लाड़काणे में जेतिरा थाणा ठहिया आहिनि न वधीक, हक़ीक़त इहा आहे त ओतिरा ॾोह बि वधिया आहिनि। ऐं हालांकि हुजणु ईअं खपे त ॾोह घटिजनि, पर हिते ॾोह घटिजनि कोन था, ॾोह वधनि था। हालत इहा आहे भला हाणे जंहिं समाज में थाणा जेके आहिनि उहे जेको आहे सो माना पैसा पुॼाया आहिनि मथे या पंहिंजे इदारनि ऑफिसरनि खे, त ज़ाहिर आहे उते कंडीशन अहिड़ी हूंदी न। हाणे स्कूटर फुर थियनि था, इहो माना आम थी वियो आहे। स्कूटर फुरणु, मोबाइल फुरणु, साइकिल आहे हाणे उहा फुर थिए थी त मोटरसाइकिल बि जेको आहे तक़रीबन बसि हिकिड़ो दफ़ो वई हथ मां निकिती त ॼण वापसी जो नालो निशानी कोन्हे को। बहरहाल तमामु बदमनी थी वई आहे। ऐं जेको हिते लाड़काणे में जेको आहे माना अहिड़ी हालत आहे जो मां सम्झां थो लाड़काणे शहर में एॾो स्ट्रीट क्राइम आहे जो कराचीअ खां वधीक स्ट्रीट क्राइम हिन लाड़काणे में आहे। मोटरसाइकिलिन जूं फुरूं या दरनि तां मोटरसाइकिलिन जी चोरियूं जी वाधि घणी थी वई आहे। ऐं हुन सां गॾोगॾु लाड़काणे जा जेके दुकान आहिनि उहे बि हिकदमि, जीअं तव्हां ॾिठो त कुझु ॾींहं अॻु लाहौरी माले जा 4 दुकान हिकदमि जेको आहे उन्हनि जा ताला भञी ऐं उन्हनि मां चोरी थी वियूं आहिनि। पर हिन टाइम में पुलिस को बि पंहिंजो उहो अमली किरदारु न आहे ॾेखारे रही। शहरी जेके आहिनि से उहे गैर महफ़ूज़ थी विया आहिनि। ऐं जेकॾहिं उहे मोटरसाइकिलियूं जेके फुरियूं वञनि थियूं या चोरी कयूं वञनि थियूं, उन्हनि जी वापसी थिए थी या नथी थिए का ख़बर न आहे, छो त उहे मुतासिर अञा त इहो ई चवंदा रहंदा त असांखे फुर थियल या चोरी थियल गाॾियूं कोन थियूं मिलनि। यूं त लाड़काणो कुझु टाइम अॻु में काफ़ी बहितर थी वियो क्राइम जे लिहाज़ खां, पर हाणे ताज़ो जेको तक़रीबन 2-3 महीना थिया आहिनि, 2.5 महीना तक़रीबन, त क्राइम वधी वियो आहे। रेप जा केसिस वधी विया आहिनि ऐं मुख़्तलिफ़ चोरियूं, धाड़ा फुरियूं उहे शुरू थी वियूं आहिनि। ख़बर न आहे कि छाजे करे, सियासी मुदाख़लत आहे या ॿियो कुझु आहे, का पुलिस जी कहिड़ी मजबूरी आहे, पुलिस वारा ई बहितर सम्झी सघनि था ऐं ॿुधाए सघनि था। असांजो मुतालबो इहो आहे त जेके थाणनि ते सूबेदार वग़ैरह रखिया वञनि था उन्हनि खे मेरिट जे बुनियाद ते रखियो वञे ऐं उन्हनि जो चेक एंड बैलेंस रखियो वञे। जेकॾहिं कमांड सही हूंदी त मां सम्झां थो क्राइम ख़तमु थी वेंदो। लाड़काणो शहर सिंध हुकूमत जूं वाॻूं संभालींदड़ धुर पीपल्स पार्टी जो गढ़ ऐं चीफ जस्टिस सिंध हाई कोर्ट जस्टिस अहमद अली शेख जो शहर पिणु आहे। इन शहर में बदअमनी हिकु सवालिया निशान बणियल आहे। लाड़काणे जो SSP पारां रिकवरी वारी दावा पिणु कूड़ी साबित थी। सामान रिकवरी रुगो असर रसूख रखंदड़ माण्हुनि खे मिलण लॻो। आम माण्हुनि खे थाणनि जा चकर लॻाइण वारी रिकवरी मिलण लॻी। ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त शहर अंदरि अमन अमान जी सूरत हाल खे बहितर बणाए वञे त जीअं शहरनि में छायल परेशानी ख़तमु थी सघे। कैमरामैन अली अब्बासी सां गॾु अकरम शेख, मेरान TV न्यूज़, लाड़काणे।